ख़बर शामिल कयूं था कराची मां। दीदार अली चांडियो जी रिपोर्ट मूजिब सिंध अवामी राज तहरीक जे सॾ ते सिंध जो शऊर जागी उथियो। अवामी राज तहरीक जे सॾ ते सिंध जे राजधानी कराची में बाशऊर सियासी ऐं समाजी अॻुवाणनि वॾे अंग में धरणे में शिरकत कई। एहतजाज की अगवानी सैयद खलील अमन शाह कई, जैसे अदनान मुमताज़ खोखर, आकाश असगर और शौकत अली चांडियो समेत मुख्तलिफ सियासी समाजी अगवानन और वकील बिरादरी पिण भरपूर शिरकत कई। एहतजाज दौरान गवर्नर गो जा नारा हया वया। पुलिस पारां गवर्नर हाउस और कराची प्रेस क्लब ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते कंटेनर रखे अच वञ महदूद कई वई, जॾहिं त पुलिस की वॾी नफ़री मुक़रर कई वई। सैयद खलील अहमद शाह और ॿियनि अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ड्रिगल आहिनि, सिधी ॻाल्हि आहे, ड्रिगल आहिनि। हिननि खे ख़ौफ़ हिकिड़ो खाधियो न वञे त जेकॾहिं हिननि असांखे पंहिंजो तादाद ॾेखारे छॾियो, जेकॾहिं हिननि खे त इहो आहे न त असां सिंधी सिर्फ़ु कल्चर ॾींहं वारे ॾींहं ते जाॻंदा आहियूं, पर हिननि खां शायदि इहो विसरी वियो आहे त जिथे जिथे सिंध सॾु कंदी हुते हर हिकु सिंध जो गैरतमंद पुटु पहुचंदो। हिननि खे इहो हूंदो आहे त वाह ये गांव से आते हैं और कल्चर डे को आके और ना कराची में दिखाते हैं। असां त हिते रहूं पिया अलहमदिल्ला। हाणे तव्हां ॾिसो त अलहमदिल्ला 70% त मुंहिंजा सिंधी बि आहिनि हिते। ऐं जेको हिननि खे जेकॾहिं वाकई एतिरो दम आहे त मां सिर्फ़ु एतिरो चवंदुमि त टिसोरी साहब आप शारा फैसल खोल के दिखाएं। हमारे जो लड़कों को, जिन काफिलों को आपने रुकवाया है, जो आपने पीपल्स पार्टी की सपोर्ट से आपने जो हमारे बंदों को रुकवाया है, अगर आप वाकई आप में इखलाकी जुर्रत है तो आप हमारे लोगों को आने की इजाज़त दें। आपने जो ये कंटेनर रखे हैं ये थोड़ा सा इनको हटाएं ताकि हम आपको आई लव यू टू, हम तो आपको आई लव यू टू बोलने आए थे। आप पता नहीं क्यों डरे हुए हैं। ये तो चंद एक तादाद है, 100 के करीब भी हमारे लड़के यहाँ में नहीं है, फिर भी आप इनसे इतना डरे हुए हो कि वहाँ पर आपने काफिले मंगवा लिए, कहीं पर वाटर गन, कहीं पर डंडे बरदार फौज। आप इतना क्यों डर रहे हैं? हम आपको खाली आई लव यू टू बोलने आए। सर, आपको बड़ा शौक था सिंधियों को प्यार दिखाने का, तो हम बदले में हमें जो चीज़ देता है हम सिंधी बदले में उसको वही चीज़ वापस करते हैं। तो आपने जो चीज़ दी है हम आपको आज वापस करने आए थे, आप पता नहीं क्यों घबराए हुए हैं। ॾिसो साईं, सिंपल हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांजे आइन जे अंदरि गवर्नर जो उहिदो प्रेसिडेंट सां गॾु सिंबॉलिकली आहे त फेडरेशन सां हिकिड़ो जेको सूबो आहे हुनजी रिप्रेजेंटेशन थिए, ऐं हुनजो ॿियो बि अहिड़ो को कमु अहिड़ो कोन्हे को ख़ासि तौर ते। जीअं तव्हां ॾिसो त हिते जॾहिं 14 अगस्त थिए थी या न्यू ईयर पार्टी थिए थी, हुते अची वेही हिकु तासुब जी ऐं पंहिंजी पॉलिटिकल पार्टी जी ईअं सम्झो त मंशूर पेश करनि था, ऐं उन्हनि जी हिकिड़ी पुराणी जेका ख़्वाहिश आहे जंहिंखे उजनापुर बि तव्हां हुन सां मुंसलिक करे सघो था, उन पासे था वञनि। छा हिननि वटि का अहिड़ी ऑथेंटिसिटी आहे त हिननि जो लंडन वारे सां या उते जेको MQM हिननि जी इंटरनेशनल आहे उन सां तालुक़ु कोन्हे को? हिननि जो हमेशह हिते 2013 में ॾिसो जंहिं तरीक़े सां हिननि हिते बदमाशी कई, हिननि जा मिलिटेंट्स रहिया, हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते रस्ता रोक करणु चाहिनि था। कंहिं बि पाकिस्तान जे ॿियनि सूबनि मां हिते न को माण्हू अचे, ऐं सिंध जो को बि हिते नौजवान या हिते जेको शौर रखंदड़ माण्हू उहो कराची में न अचे। हिननि जो हिकिड़ो पंहिंजो ईअं सम्झो त मंशूर आहे। असां उन तमामु शयुनि खे रद्द कंदे पुछूं था त हीअ जेतिरियूं बि असांजी पाकिस्तान जूं ख़ासि तौर ते एजेंसीज़ आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जेके इन पार्लियामेंट में अंदरि वेठल असेंबलीज़ में वेठल माण्हू आहिनि, उहे अहिड़े क़िस्म जे गवर्नर खे छो रखियो वेठा आहिनि त जीअं वफ़ाक़ में हिननि जी हिकिड़ी सो कोल्ड अलायंस हली सघे, हिकु मख़सूस सीटनि वारी पार्टी हुते वेही हिननि जी अलायंस में उन रबर स्टैम्प असेंबली ऐं रबर स्टैम्प गवर्नमेंट खे कंटिन्यू करे सघे। इहो पाण इन शइ जो तासुर इस्लामाबाद मां अचे थो त हीअ सूबनि जी ॻाल्हि कराए हिकु वफ़ाक़ में वेठल माण्हू ऐं उतां हिते सूबे ते सियासत करण वारा माण्हू ऐं हिते कराची में वेही हिकिड़ी ड्रामेबाज़ी करे आवाम खे ऐं जेके बि सिंध में रहंदड़ आहिनि हुननि खे पंहिंजे पाण में विड़ाए करे सिर्फ़ु पंहिंजी हुकूमत बरक़रार रखण लाइ अहिड़े क़िस्म जो नारो हणनि था, सिर्फ़ु ख़ुशि करण लाइ त असां हुते तव्हां सां गॾु वेठा आहियूं, इन शइ खे कंहिं बि तरीक़े सां हल करे सघूं था। इहे तमामु शयूं हिननि जो हिकिड़ो जंहिं क़िस्म जो हिननि मखूटो पातल आहे उन शइ खे ज़ाहिर कनि थियूं। अॼु जंहिं तरीक़े सां अवामी राज ऐं जेके बि दोस्त आहिनि, सिंध दोस्त आहिनि, उन सभिनी हिते, ऐं हुन में हर ज़बान ॻाल्हाईंदड़ हिते दोस्त मौजूदु आहे। कोरंगी मां दोस्त आया आहिनि, हिते अवां वटि मलीर खां दोस्त आयल आहिनि, हिते अवां वटि बल्दिया खां दोस्त आहिनि। उहे सभु चाहिनि था त बाबा असां सिंध में रहंदड़ वासी आहियूं, ऐं हिते असांजूं क़ौमूं, असांजा आबा अजदाद, उन्हनि जी क़बरूं हिते ई आहिनि। हींअर असां ॿिए कंहिं बि अहिड़े क़िस्म जी डिवीजन खे तस्लीम कोन कंदासीं जेके सिंध जी वैधानियत ते जिन्हनि 96% वोट ॾेई पाकिस्तान जो बुनियादु रखियो थी, पाकिस्तान में असां वञी सघूं था। इन्हनि सभिनि खे हिन शइ जी इतला हुजणु खपे त असां सभु यूनिटी में गॾु आहियूं। चारो ई तरफ़ रस्तो बंदि करण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई मैसेज आहे त जीअं गवर्नर जे ख़िलाफ़ु ॻाल्हि न थिए ऐं उहो हुननि जो हिकु पालतू माण्हू वेठो आहे जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॻाल्हाए थो। इन्हनि सभु शयुनि खे रद्द करण लाइ हिते दोस्त यूनिटी में बीठा आहिनि मुनज़िम। जिते बि दोस्त, जीअं खलील साहब ॿुधायो त मलीर में 140 हिननि जा कारकुन दोस्त आहिनि, ॿिए पासे मलाह यूनियन वारा आहिनि, उन्हनि सभिनि खे रोके विया, उन्हनि खे फिलफुल रिहा करे हिते
शमूलियत करण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजे हिन मक़सद खे अॻिते खणी हलूं ऐं आवाम खे ॿुधायूं त हिन मौक़िफ़ ऐं नैरेटिव जे ख़िलाफ़ु रेजिस्टेंस अमली तौर ते मौजूदु आहे, सिर्फ़ु इंटरव्यू जे तहत मौजूदु न आहे जंहिंखे हू पंहिंजनि ई 20-25-100 माण्हुनि जे विच में अफ़्तार करे या अहिड़ी न्यू ईयर पार्टी करे हुते ॾेखारींदा कुझु ॻाइणा घुराए। हीअ उन्हनि जो मक़सदु कॾहिं पूरो कोन थींदो। इंशाअल्लाह सिंध सचल सरमसी जी लतीफ़ जी धरती आहे, हुते असां सभु गॾु रहंदासीं ऐं सिंध खे हमेशह ईअं ॾिसंदासीं जंहिं हिसाब सां ॾिसंदा आहियूं। सभ खां पहिरियों आउं पंहिंजे चैनल जो शुक्रिया अदा कंदुसि, तव्हां हिन वक़्तु हिते पहुता आहियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीअ जेका जॾहिं खां असां प्रोटेस्ट जी कॉल ॾिनी आहे तॾहिं खां वठी हीअ जेका दहशतगर्द ऐं तसब परस्त आहिनि उहे असांजो घेरो तंग करे वेठा आहिनि। जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था, हाई कोर्ट जो जेको मेन एंट्रेंस जो गेट आहे उन जे तरफ़ रस्तो उन्हनि प्रेस क्लब वारो बि बंदि करे छॾियो आहे। ऐं ॿिए तरफ़ जॾहिं जमायत इस्लामी वारनि एहतजाज प्रोटेस्ट जॾहिं शुरू कयो त उन्हनि खे फ्री स्पेस ॾिनो वियो CM हाउस ताईं। जॾहिं हीउ गवर्नर जेको कामरान टिसोरी आहे सिंध खे तक़सीम करण जी ॻाल्हि करे थो, सिंध खे टुकड़ा टुकड़नि जी ॻाल्हि करे थो, जॾहिं असीं उन जी रस्ता रोक कयूं था, असीं सिंधी जॾहिं रोडनि ते निकिरी अची करे हिन खे ललकार कयूं था ऐं हिन जेको गवर्नर हाउस खे तक़दुस जो पामाल करे रहियो आहे, हीअ जेका रियासत जेका चारों तरफ़ पुलिस बीठी आहे, हिकु ज़िले जी न आहे, ईस्ट जी आहे, वेस्ट जी आहे, साउथ जी आहे, सभई हिते ज़िला मौजूदु आहिनि। इंशाअल्लाह ताला असीं हिते मौजूदु आहियूं। इंशाअल्लाह ताला असांजो रुख़ गवर्नर हाउस जे तरफ़ ई आहे। असीं कंहिं हाल में कंहिं बि सूरत में पोइ कोन ॾींदासीं।